असां फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 25 ऐं 26 वचन ते ध्यानु ॾींदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय 25 वचन असांखे ॿुधाए थो, ऐं छाकाणि त हे मां पक सां ॼाणा थो त मां हिते ई रहंदुसि ऐं तव्हां सभिनीनि जी आध्यात्मिक उन्नति ऐं विश्वास सां उभरियल आनंद जे लाइ तव्हां सां गॾु रहंदे ई रहंदुसि। 26 वचन, ताकि तव्हां वटि मुंहिंजे मोटी अचण जे परिणाम स्वरूप तव्हांखे मसीह यीशु में स्थित मुंहिंजे मथां गर्व करण जो ऐं वधीक उद्धार मिली वञे। पौलुस हिते ॾाढी समझदारी जी ॻाल्हि थो करे। सिधी ॻाल्हि आहे, हुन खे अञा कम करणा आहिनि। फिलिपिय जे माण्हू खे हुन जे सेवकाई जी अञा ज़रूरत आहे ऐं पौलुस खे पाण क़ैद मां निकिरी हुननि सां वञी गॾिजणो आहे। उहे माण्हू जेके हे चवंदे वेही रहंदा आहिनि त ओ काश प्रभु छरो अची वञे, हेरनि माण्हुनि खे हाणे कम ते लॻी वञणु खपे, छाकाणि त इहा ई जॻहि आहे जिते असां कुझु कमु करे सघंदा आहियूं, जेको असांखे इनाम ॾियण लाइ ॻणियो वेंदो। हे ही हद आहे जिते असां पंहिंजो अभिनय निभाए सघूं था। हलो त पढ़ूं अॻिते छा लिखियलु आहे। असां ॾिसंदासीं फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 27 वचन। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 27 वचन ॿुधाए थो, पर हर प्रकार सां हीअं करो त तव्हांजो आचरण मसीह जे ख़ुशख़बरी जे अनुसार हुजे, जंहिंसां चाहे मां तव्हांजे वटि अची तव्हांखे ॾिसां ऐं चाहे मां तव्हां खां परे रहियां, तव्हां जे बारे में हे ई ॿुधां त तव्हां हिकु आत्मा में दृढ़ता सां गॾु स्थिर थिया ऐं ख़ुशख़बरीअ सां उभरियल विश्वास जे लाइ हिकजुट थी करे संघर्ष करे रहिया आहियो। हिते आचरण मतिलबु जीअण जो तरीक़ो, रुगो तव्हां जूं ॻाल्हियूं ई न, पर सॼी ज़िंदगी जीअण जो तरीक़ो इहो हुजणु खपे त जीअं मसीह जे ख़ुशख़बरीअ खे श्रेय तव्हां ॾियो। पौलुस चवे थो, हिकु आत्मा में जमी बीहो, हिकु मन सां ख़ुशख़बरीअ जे विश्वास लाइ गॾिजी महिनत कयो। असूलत में परमेश्वर जे ॿारनि खे ख़ुशख़बरीअ जे वधण लाइ गॾिजी बीहणु खपे। अगरि अॼु कलीसिया हूअ हुजे हा जीअं हुन खे हुजणु खपे, त दुनिया हो ॿुधे हा जो उहा चवण थी चाहे। असांखे प्रभुअ जे वचन लाइ मिली घणियूं ई पीड़ाउनि खे गॾु झेलियूं आहिनि। हलो त अॻिते असां फिलिपियन जो पहिरियों अध्याय 28 ऐं 29 वचननि खे ॾिसूं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय 28 ऐं 29 वचन ॿुधाइनि था, ऐं मां हे बि ॿुधणु चाहियां थो त तव्हां पंहिंजे विरोधियुनि सां कहिड़े प्रकार में बि कोन ॾकी रहिया आहियो। तव्हांजो हे साहस हुननि जे विनाश जो प्रमाण आहे, ऐं हे ही प्रमाण आहे तव्हांजी उद्धार जो, ऐं परमेश्वर जे तरफ़ां हीअं ई कयो वेंदो। छाकाणि त मसीह जे तरफ़ां तव्हांखे न छड़ो हुन में विश्वास करण लाइ, पर हुन लाइ यातनाऊं झेलण जो बि विशेष अधिकार ॾिनो वियो आहे। जॾहिं तव्हां हुन जॻहि ते पहुचो था त जिते तव्हांखे मसीह लाइ मुश्किलुनि जो सामनो करणो पवंदो या दुख जो झेलणा पवंदा, त तव्हां हुते पहुची विया आहियो। मतिलबु मसीह यीशु जो हे महान बुलावो आहे। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 30 वचन। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 30 वचन चए थो, तव्हां ॼाणंदा आहियो त तव्हां हुन ई संघर्ष में जुतल आहियो जिन में मां जुतल हुयुमि, ऐं जीअं की तव्हां ॿुधो था त अॼु ताईं मां हुन में ई लॻियल आहियां। पौलुस खे हिन जी ॼाण ज़रूरु हुई त मसीह लाइ दुख झेलण छा आहे। हो आसीसनि जो हिकु नमूनो आहे, ऐं न त जीअं असांखे लॻंदो आहे त परमेश्वर असांखां मुंहुं फेरे छॾियो आहे।
हिते असांजो पहिरियों अध्याय पूरो थो थिए, जिते असां मसीही जीवन जे जीअण जो असल मतिलबु ॾिठो आहे ऐं हिन पद खे असां हिक सिट में सम्झी सघूं था त छाकाणि त मुंहिंजे लाइ जीअण मसीह आहे ऐं मरणु हे फ़ाइदो आहे। पहिरें अध्याय में असां मसीही जीवन जे बारे में ॾिठो त उहो हिक सिट में समायल आहे, छाकाणि त मुंहिंजे लाइ जीअण मसीह आहे ऐं मरणु फ़ाइदो आहे। मसीह पौलुस जे ज़िंदगीअ जो विच ई हुयो। हाणे हिन पद में असां मसीही जीवन जे तरीक़े जे बारे में सिखंदासीं ऐं उहो आहे मसीह जो मन असां में हुजणु। घणा ई माण्हू पाण खे येशू जा चेला चवारींदा आहिनि, पर हुननि जी ज़िंदगी हुननि जे चयल अखरनि सां मेल कोन खाईंदी आहे। जॾहिं पौलुस हिते चए थो त मसीही ज़िंदगीअ खे जीअण जो तरीक़ो मसीह आहे, त उहो मसीह जी ज़िंदगी जी नक़ल करण जे बारे में कोन थो ॻाल्हाए, उहो हुन जूं ॻाल्हियूं जी प्राप्तीअ जे बारे में थो ॻाल्हाए, जंहिंजो मतिलबु आहे त मसीह जो मन असां में हुजणु, ऐं इहो परमेश्वर जे आत्मा जे सामर्थ सां ई थी थो सघे। अगरि मां जीअं मन थिए उअं कयां या पंहिंजे मन सां पंहिंजे मर्ज़ीअ सां हलां त मां कमु ग़लति ई न पर बिल्कुलु ग़लति करे छॾंदो आहियां। मां शायदि पके मन जो आहियां, पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक हीअं मूंखे माण्हू चवंदा आहिनि, पर ईअं कंदे मां पाण पंहिंजे पेर ते कुल्हाड़ी थो मारां ऐं पोइ मां प्रभुअ खे चवंदो आहियां, प्रभु हाणे हे कमु तूं पंहिंजे हथु खण, ऐं ॾाढे अद्भुत नमूने सां प्रभु उहो कमु पंहिंजे हथु खणी छॾंदो आहे। असांखे पुठियां थी परमेश्वर जे आत्मा जे हलचल खे ॾिसणु खपे। हिन जो मतिलबु हे न आहे असां छड़ो वेही मखियूं मारियूं। असांखे परमेश्वर जो ॾिनल कमु कंदो वञणु खपे, पर सामर्थ ऐं शक्ति परमेश्वर जे आत्मा खां अचणु घुरिजे। हिन अध्याय में बाइबल जी शायदि हिकु सभिनीनि खां वधीक अभ्यास कयल सिट जो ज़िक्र कयो वियो आहे, मसीह जे व्यक्तित्व जे बारे में। कुझु अभ्यासकनि जो मत आहे जॾहिं मसीह जिस्म धारण कयनि पिया त हुननि पाण खे पंहिंजे दैवत खां रिक्त खाली करे छॾियो। हे पद हिन ख़्याल खे ग़लति साबित करे ॾेखारींदो त मसीह हीअं कोन कयो, हुन पंहिंजो दैवत्व कोन रिक्त कयो। हे हिकु सिधो सओं ख़त आहे, अचो त हिन खे पढ़ूं। हाणे असां शुरूआति कंदासीं ॿिए अध्याय जी ऐं ॾिसंदासीं पहिरियों वचन। फिलिपियन जो ॿियो अध्याय ऐं पहिरियों वचन ॿुधाए थो त तव्हां माण्हुनि में अगरि मसीह में कोई उत्साह आहे, प्रेम सां पैदा थियल कोई सांत्वना आहे, अगरि आत्मा में कहिड़ी भागीदारी आहे, प्यार जी कहिड़ी भावना ऐं सानुभूता आहे। असां ॾिसूं था त हिन वचन जी शुरूआति त हिन अखर सां थी थिए। पौलुस हिन जो वापर घणाई दफ़ा छाकाणि त जे जाइ ते कंदो आहे, उहो हिकु तर्क संगत वीचारी इंसान आहे। हिननि सभी ॻाल्हियुनि खे नज़र में रखी पौलुस चवे थो, फिलिपियन जो ॿियो अध्याय ऐं ॿियो वचन ॿुधाईंदे त मूंखे पूरे तरीक़े सां ख़ुशि कयो। मां चाहियां थो तव्हां हिकु तरीक़े सां सोचो, परस्पर हिकु जहिड़ो प्रेम कयो, आत्मा में हिकु थियो ऐं हिकु जहिड़ो ई लक्ष्य रखो। कैद में हूंदे बि पौलुस प्रभुअ में आनंद थो करे, पर उहो चाहे थो त जॾहिं उहो ख़ुशख़बरीअ खे फिलिपियन विश्वासियुनि में कमु कंदे ॾिसंदो त हुन खे अञा वधीक ख़ुशी थींदी। पौलुस चवे थो, हिकु आत्मा जा, हिकु मन जा थियो, साॻो प्रेम ऐं साॻो लक्ष्य रखियो। फिलिपियन जे कलीसिया में कुझु मुश्किल पाई वई हुई, वधीक न पर थोरी। इन्हीअ करे पौलुस हुननि खे हिकु मत थियण लाइ चई रहियो आहे। पौलुस हुननि खे हिकु ॿिए जी छाप थियण लाइ कोन थो चए। घणी ई कलीसियाउनि में
ॿ गट हूंदा आहिनि। हिकु गट पालक जे तरफ़ थींदो आहे ऐं ॿियो गट पालक जे ख़िलाफ़। उहे माण्हू जेके बिना सोचे पाण खे ॿिन्हिनि गटनि जे विच में हलाईंदा आहिनि, उहे ॿियनि जी छाप हूंदा आहिनि, या हुननि खे नक़लबाज़ बि चई वञी सघिजे थो। सभिनीनि में अगरि मसीह जो मन हुजे त उहे हिकु मत जा थी सघंदा आहिनि। इन्हीअ करे असां में मसीह जो मन हुजणु ई खपे। असांजे आचरण ऐं व्यवहारनि में फ़र्क़ु थी थो सघे, वरदाननि में ऐं सेवा करण जे तरीक़े में बि फ़र्क़ु थी थो सघे, पर मसीह जो मन असां में हुजण सां असां हर ॻाल्हि में हिक ॿिए सां मथो हणी बहस कोन कंदासीं, छाकाणि त मसीह में विश्वास जे सभिनीनि खां मुख्य सिद्धांत ऐं नियम में असां हिक ॿिए सां सहमत हूंदासीं। अॻिते पौलुस 3 वचन में चए थो, ईर्ष्या ऐं बेकार जे अहंकार सां कुझु बि न कयो, पर नम्र थियो ऐं ॿियनि खे पाण खां उत्तम ऐं महान सम्झो। तव्हांखे यादि हूंदो त पौलुस ज़िक्र कयो हुयो त कुझु माण्हू ईर्ष्या ऐं वेर जे करे मसीह जो प्रचार पिया कनि, ऐं हाणे चए थो त कुझु बि ईर्ष्या या बेकार जे अहंकार सां न कयो वञे। अॼु कलीसियाउनि में मुश्किल कोन्हे, हिन जे करे त असांजे सेखारण में फ़र्क़ु आहे, पर परेशानियूं ईर्ष्या ऐं वेर जे करे आहिनि। घणनि ई माण्हुनि खे समस्याऊं आणणु हे स्वाभाविक आहे। अगरि असां हिन ॻाल्हि ते क़ानूनी तरीक़े सां हलूं त जेको बि कयूं ईर्ष्या या बेकार जे अहंकार सां न कयूं, त सिर्फ़ 90% ई न पर 100% समस्याऊं हल थी वेंदियूं। अगरि तव्हांखे कलीसिया में कुझु करणो आहे त तव्हांखे बिना ईर्ष्या ऐं बिना वेर सां करणो आहे, न त यीशुअ जी सेवा ई न कयो। माण्हू तव्हांखे सुञाण इन्हीअ करे बि कोन कमु कयो। संस्थाई सभाउनि में भी हर नंढी ॻाल्हि लाइ फलां जो नालो वठी हुननि जो शुक्र कंदा आहिनि। छा मसीही माण्हू खे हर नंढे कम लाइ शुक्र करण जी या समानता मिलण जी ज़रूरत आहे? बेकार जी अहमियत छो आणिजे, पाण जो नालो करण जी कोशिश छो कजे? पर नम्र थियो ऐं पाण खे ॿियनि खां मथे सम्झो। मूंखे लॻे थो त यूदियस ऐं सिंतियोख जेकियूं फिलिपी कलीसिया जूं 2 सदस्य मायूं हुयूं, हुननि जे विच में इहा समस्या हूंदी। हिकु सम्झंदी हूंदी त ॿी हुन खे नीचो थी ॾेखारे। अगरि असां हिन वचन जे मुताबिक़ हलूं त मुंहिंजो विश्वास आहे त हिन सां असांजे कलीसियाउनि जे संगीतकारनि जे ॻठ विच घणियूं ई समस्याऊं सुलझी वेंदियूं। हिन वचन जो पालन करण सां इहा मन जी भावना बदिलजी वेंदी जेकी चए थी, उहे ॻाइण लाइ मूंखे छो नथा सॾु कनि? मुंहिंजो सुर ऐं मुंहिंजो आवाज़ त फलां खां बि घणो ई सुठो आहे। इहो वचन समतियुनि जे समस्याउनि खे सुलझाइण लाइ भी लागू थी सघे ऐं कुर्सी हासिल करण जे झगड़े खे भी सुलझाए छॾंदो। अॻिते पौलुस भी हिकु अहम ॻाल्हि चए थो। हाणे असां ॾिसंदासीं फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 4 वचन। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 4 वचन ॿुधाए थो, तव्हां मां हर हिक खे हे खपे त हो छरो पंहिंजे ई न पर ॿियनि जे हित जो भी ध्यानु रखनि। ॿियनि जो, इहे घणा ई अहम अखर आहिनि। मसीही विश्वासी ई आहे जंहिं ॿिया या ॿियनि जो इन्हनि अखरनि खे अहम बीहारियो आहे। यीशु मसीह स्वर्गीय गौरव ऐं महिमा छॾे हिते धरतीअ ते छो आया? ॿियनि लाइ। असांखे ख़ुशख़बरी जो प्रचार हर जॻह छो करणो आहे? ॿियनि लाइ। पाण जो न सोचे ॿियनि जो सोचण ई मसीह जो मन हे हुजणु आहे। प्रभु जा 2 सेवक 2 अलॻि रेडियो प्रोग्राम जे स्टेशन लाइ कमु कंदा हुया। हिकु सेवक
ॿिए सेवक खे उत्साह ॾींदे ऐं हुन जे कम जी तारीफ़ कंदे हुन खे हुन जे रेडियो प्रोग्राम लाइ कुझु भेट मोकिली। हुन ॿिए सेवक खे हुन पहिरें सेवक जे कम जे बारे में कुझु बि ख़बर न हुई, पर हुन खे हुन जे बारे में ॼाण थी त अहिड़ी तारीफ़ ऐं तोहफ़ो हुन खां ई अची सघे थो जंहिंजो मन मसीह में बसियल आहे ऐं मसीह जो मन हुन में। हाणे पौलुस असांखे मसीह जे मन जे बारे में ॿुधाए थो। त अचो ॾिसूं फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 5 वचन। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 5 वचन ॿुधाए थो, पंहिंजो चिंतन ठीकु हूअं ई रखो जीअं मसीह यीशु जो हुयो। मसीह जो मन या चिंतन, हुननि जे चिंतन में उहा स्वाभाविक ॻाल्हि छा आहे? उहा आहे नम्रता। तव्हांखे इफिसियन जे ख़त जो 4 अध्याय अगरि यादि हूंदो, हुन जे पहिरें ऐं ॿिए वचन में लिखियलु आहे, तव्हांखे पंहिंजो जीवन हूअं ई जॻणु खपे जीअं त संतनि खे अनुकूल थींदो आहे। सदाई नम्रता सां ऐं कोमलता सां धीरज सां भरियल व्यवहार कयो, हिक ॿिए खे प्रेम सां सहंदा रहियो। हिते जीअं ज़िक्र कयो वियो आहे, ईअं ई मसीह जो मन या चिंतन आहे। असां पाण नम्र ऐं कोमल नथा थी सघूं, छाकाणि त असांखे हीअं कोन ठाहियो वियो आहे। असांखे पंहिंजे पेरनि ते बि पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइणी हूंदी आहे। असां सभई हीअं ई आहियूं। हाणे तव्हां हीअं न चयो त तव्हां अहिड़ा कोन आहियो, छाकाणि त तव्हां सच में अहिड़ा ई आहियो। असां मां केर बि कंहिंखे बि नज़रअंदाज़ कयो वञणु कोन वणंदो आहे। अगरि असांखे पेरनि हेठां दॿाए वॾो कयो वियो हुजे त असां में कुझु अजीब हफ़ाल या भावनाऊं पैदा थी वेंदियूं आहिनि। हिकु कलीसिया जे नेता खे 2 पुट हुया ऐं नंढो पुटु हिते हुते भटकंदो रहंदो हुयो, छो वॾो पुटु ॾाढो होशियारु हुयो ऐं उहो नंढो पुटु पंहिंजे वॾे भाउ जे बारे में ॻाल्हियूं ऐं तारीफ़ ॿुधंदो रहंदो हुयो। इन्हीअ करे उहो हुन जे ख़िलाफ़ु वेंदे ग़लति रस्ते ते हली वियो। हिकु सादे माण्हूअ में अहिड़ी भावनाऊं अचणु मामूली ॻाल्हि आहे। तव्हां हुन माण्हूअ वटि वञी हुन खे हीअं बि चओ त हुननि ॻाल्हियुनि वटि ध्यानु न ॾे त बि कुझु फ़ाइदो कोन्हे, छाकाणि त उहो हीअं करे ई न सघंदो। उहो माण्हू जंहिं मसीह में विश्वास करे नओं जम न वरितो आहे, हुन माण्हूअ लाइ नम्रता जी जॻहि खणणु त परे जी ॻाल्हि आहे। हाणे असां हुन सिट ते ईंदासीं जंहिंजे बारे में असां हिन पद जे शुरूआति में ॿुधो हुयो। पवित्र शास्त्र जे सभिनीनि खां वधीक अभ्यास कयल सिट। कुझु हिन सिट खे नए नियम जे सभिनीनि खां वधीक सेखारण वञण वारी सिट चवंदा आहिनि, जेकी मसीह जे स्वभाव जे बारे में ॿुधाए थी। हिन खे कीनोसिस, जंहिंजो मूल भाषा में मतिलबु ख़ाली या रिक्त करणु आहे, हीअं चयो वेंदो आहे। अॻिते असां ॾिसंदासीं त मसीह पाण खे पंहिंजे दैवत्व मां ख़ाली कोन कयो, पर हुननि 7 क़दमनि जे बारे में असां ॿुधंदासीं जो मसीह नम्रता सां भरियल खयां। मुंहिंजी इच्छा आहे त अॻिते वचननि में जेकी गहराई आहे, शल उहा तव्हां जे साम्हूं रखण लाइ मां क़ाबिल हुजां। मुंहिंजी इच्छा आहे त असां हे सम्झी पाण में समाए सघूं त उहे कहिड़ा महान आहिनि ऐं मसीह पाण खे केतिरो हेठि आनियो। करोड़नि मां करोड़ मील जो रस्तो बि हे तय करण लाइ ॾाढो घटि आहे त मसीह केतिरो परियां आया। असांखे 7 पद हेठि जी तरफ़ वेंदे मिलंदा ऐं पोइ 7 पद मथे वेंदे जेको मसीह जो ऊचो उथाइण वञणु आहे। पहिरियों नम्रता में असां मसीह जो मन या मसीह जो चिंतन ॾिसंदासीं। हुन खां पोइ परमेश्वर जो मन जेको पिता जो चिंतन आहे, प्रभु यीशु जी महिमा कंदे मिले थो। अगरि तव्हां परमेश्वर जी इच्छा में रहंदा
ऐं उहो इच्छा तव्हां पूरी करणु चाहींदव त मां तव्हांखे हे नथो ॿुधाए सघां त तव्हां किथे वञो या छा कयो, पर हेतिरो ॿुधाए सघां थो त परमेश्वर जी इच्छा छा आहे त यीशु मसीह जी महिमा थिए, हुनखे ऊचो उठायो वञे। ऐं मुंहिंजो भरोसो आहे त परमेश्वर जी इच्छा असां लाइ बि साॻी आहे। असांखे यीशु मसीह जी महिमा करणी आहे ऐं हुनखे ऊचो उथारणो आहे। असां जिते बि हुजूं हुते ऐं छा बि कयूं हुन में असांखे यीशु मसीह जी महिमा में हुनखे ऊचो उथारण में परमेश्वर सां गॾु हिकु थियणो आहे। पहिरियों पद हेठि उहो हुयो जॾहिं मसीह पंहिंजो स्वर्गीय गौरव छॾे ॾिनो। उहे हेठि ऐं हेठि हिन धरतीअ ते लही आया जिते असां आहियूं। तव्हां सोचे नथा सघो त स्वर्गीय गौरव खां हिन धरतीअ ताईं कहिड़ो वॾो क़दम आहे। हिकदमि इंसान जे सम्झ खां परे आहे त असांजे प्रभुअ असां लाइ हे क़दम असूलत में खयों। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में मसीह जे मन जे बारे में असां वधीक ॾिसंदासीं। तेसि ताईं परमेश्वर तव्हां सां गॾु रहे। आमीन।